मिठी में सोनारा कॉलोनी के प्लाटन ते मुख्तियारकार गुलाम मुस्तफ़ा खोसो तरफ़ा मुबैना कब्ज़ा करे बंगला ठाहिण जो इंकशाफ थियो आहे। जॾहिं त सोनारनि वारी मुतासिर दुर्ग गुज़िरियल 12 सालनि खां मुख्तियारकार जे मुबैना कब्ज़ा खोरी ख़िलाफ़ सरापा एहतिजाज बणिजी कोर्टनि ऐं ऑफिसनि जा चकर काटे रही आहे, पर अॼु ॾींहुं ताईं खेसि इंसाफ़ पलाए पइजी न सघियो आहे। इन सिलसिले में सोनारा बिरादरी के मुअज़्ज़िन गार्ड स्टेशन मिठी भरिसां वाक़े पंहिंजी कॉलोनी के प्लाटन ते मुख्तियारकार मिठी गुलाम मुस्तफ़ा खोसो जे कयल मुबैना कब्ज़नि जा तफ़सील ऐं सबूत ॾींदे ॿुधायो त असांजी कॉलोनी तमामु पुराणी कॉलोनी आहे, जंहिंजो हिते जो हिंदू तोड़े मुसलमान गवाही ॾींदो ऐं असां वटि पंहिंजी इन कॉलोनी जे 28 प्लाटनि जी 1986 ऐं 87 खां लिखपढ़ थियल मौजूदु आहे ऐं इहा लिखपढ़ उन वक़्तु रेवेन्यू बोर्ड जे मेंबर सोनारो कुसलोमल माणकाणी कराई हुई। मुअज़्ज़िन मूजिब असांजी सोनारा कॉलोनी 28 प्लाटनि ते मुश्तमिल हुई, जंहिंमां मुख्तियारकार गुलाम मुस्तफ़ा खोसे असांजे 6 प्लाटनि ते मुबैना कब्ज़ो करे पंहिंजे वालिद रहीम ख़ान वल्द मियांदाद खोसो जे नाले ते कूड़ियूं एंट्रियूं ऐं दाख़िलाऊं रखी पंहिंजा मोरोसी प्लाट ॼाणाए 5 बंगला ठाराया आहिनि, जेका असां सां सरासर नाइंसाफ़ी आहे। मुअज़्ज़िन मूजिब मुख्तियारकार गुलाम मुस्तफ़ा खोसे इहो सॼो जाली ऐं गैर क़ानूनी कमु 2010 ऐं 11 दौरान कयो आहे, जॾहिं त मिठी जी हर क़ौम ऐं मिठी जी हर ज़ात जो माण्हू गवाही ॾींदो त 1997 ऐं 98 ताईं मिठी शहर तोड़े मिठी मकान में खोसे ज़ात जो हिकिड़ो बि वोट दाख़िल थियल न हो। पर मुख्तियारकार जी हैसियत सां गुलाम मुस्तफ़ा खोसे जाली ऐं कूड़नि दाख़िलाउनि ते पंहिंजे पीउ जे नाले जी पाण सही कई ऐं इहो सभु वॾो फ्रॉड ऐं जालसाज़ी आहे। मुअज़्ज़िन मूजिब गुलाम मुस्तफ़ा खोसे जॾहिं असांजे प्लाटनि जूं जाली ऐं कूड़ियूं इंटरव्यू रखियूं हुयूं, तॾहिं ही असिस्टेंट मुख्तियारकार हो ऐं जाली इंटरव्यू रखण खां पोइ हिन मुख़्तलिफ़ नालनि ते मुबैना जाली रजिस्ट्रियूं करायूं, जंहिंजा पिण सबूत मौजूदु आहिनि। मुअज़्ज़िन मूजिब असांजी मुतासिर दुर जे माण्हुनि मुकेश कुमार वल्द बिहारी लाल सोनारो ऐं ॿियनि सुप्रीम कोर्ट समेत एंटी करप्शन जे आला इख्तियारी वारनि ऐं ॿियनि इदारनि खे पिण मज़कूरा करप्ट राशि ऐं जालसाज़ी में मुलवस मुख्तियारकार मिठी गुलाम मुस्तफ़ा खोसे ऐं सुपरवाइज़िंग तपेदार दीप सिंह ठक्कोर ख़िलाफ़ सबूतनि समेत केतिरियूं ई तहरीरियूं दरख़्वास्तूं कयूं आहिनि, जंहिंजूं मुख़्तलिफ़ वक़्तनि ते इंक्वायरियूं पिण थियूं ऐं ताज़ो एंटी करप्शन इख्तियारनि जे हुकम ते सर्किल ऑफिसर मिठी शेख शाकिल अहमद जांच मुकमल करे पंहिंजी रिपोर्ट आला इख्तियारी वारनि खे मोकिले छॾी आहे, जेका बिल्कुलु असांजे फेवर ऐं हक़ में आहे। पर ॿुधो आहे त इन बाअसर मुख्तियारकार गुलाम मुस्तफ़ा खोसे सर्किल ऑफिसर शकील अहमद खे पिण बदिली कराए छॾियो आहे। मुअज़्ज़िन मूजिब मुख्तियारकार गुलाम मुस्तफ़ा खोसो गुज़िरियल 14 सालनि खां यको हिते मिठी में मुक़ररु थियल आहे। हिन हिते अवेक्यू ऐं एनिमी प्रॉपर्टी ऐं प्लाटनि जा मुबैना जाली ऐं कूड़ा खाता ठाहिण समेत करप्शन अकरबा परवरी ऐं जालसाज़ी जूं हदूं उरांगे छॾियूं आहिनि। खेसि केर बि चवण वारो कोन्हे एसि ताईं जो ही बाअसर सुप्रीम कोर्ट नेब ऐं एंटी करप्शन इख्तियारनि जा हुकम बि हवा में उॾाई छॾे थो। मुअज़्ज़िन मूजिब गुलाम मुस्तफ़ा खोसो कंहिंखे बि रिकॉर्ड ॾियण लाइ तयारु कोन्हे ऐं रेवेन्यू ब्रांच जो हसन अली जूनेजो बि चए थो त आउं यासर जूनेजो खां पुछी पोइ रिकॉर्ड ॾींदुसि। मुअज़्ज़िन मूजिब हसन अली जूनेजो गुज़िरियल 20 सालनि खां यको रेवेन्यू ब्रांच में मुक़ररु थियल आहे, जेको माण्हुनि खां एकड़ जे हिसाब सां मुबैना रिश्वत वठे थो ऐं ज़मीननि जा मुबैना कूड़ा खाता ठाहिण ऐं कूड़ा माने मतिलबु ग़लति फ़ैसिला करणु हिन जो मुश्किलो आहे। मुअज़्ज़िन मूजिब असांजी कॉलोनी मुतालिक़ हिंदुनि खे गीता ऐं मुसलमाननि खे क़ुर ॾेई पुछियो वञे त हिते सोनारनि जी कॉलोनी हुई या न हुई। मुअज़्ज़िन मूजिब असांजी कॉलोनी जे भर में असां सोनारनि जो 100 खां मथे पुराणो मतिलबु 100 साल खां मथे पुराणो खेतरपाड़ जो थान ऐं मंदर बि ठहियो पियो आहे, जिते असां पूॼा पाठ कंदा आहियूं ऐं असांजो इहो आस्थान सरकारी रिकॉर्ड में ऐं नक्शे में पिण चढ़ियल आहे। मुअज़्ज़िन मूजिब मुख्तियारकार मिठी गुलाम मुस्तफ़ा खोसे असां सोनारनि सां नाहकियुनि ऐं नाइंसाफ़ियुनि जी इंता करे छॾी आहे। असां हिन जे ज़ुल्मनि ख़िलाफ़ कोर्टनि ऐं ऑफिसनि जा चकर काटे थकिजी पिया आहियूं, पर अॼु ॾींहुं ताईं असांखे इंसाफ़ पलाए पइजी न सघियो आहे। एसि ताईं जो बाअसर मुख्तियारकार सुप्रीम कोर्ट जे हुकम खे पिण छुॾे छॾियो आहे, पर केर बि खांसि पुछाणो करण वारो कोन्हे। सोनारा बिरादरी जे मुअज़्ज़िन सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस समेत नेब FIA ऐं एंटी करप्शन इख्तियारनि खां मुतालबो कयो आहे त राशि ऐं करप्ट मुख्तियारकार गुलाम मुस्तफ़ा खोसे जे मुबैना करप्शन ऐं जालसाज़ी जी आला सतही जांच कराए असां मिठी जे असलोकनि रहवासियुनि सां इंसाफ़ कयो वञे। ॿिए तरफ़ मुख्तियारकार मिठी गुलाम मुस्तफ़ा खोसे जे वेझे माइट मोहम्मद अयूब खोसे ॿुधाए त मुख्तियारकार गुलाम मुस्तफ़ा खोसो मुंहिंजो माइट आहे। असीं गॾु पढ़िया आहियूं ऐं गॾु रहिया आहियूं। मूंखे सभु ख़बर आहे। असांजो हेॾां मिठी में कॾहिं वास्तो ई कोन रहियो ऐं न ई गुलाम मुस्तफ़ा जो वालिद ऐं मुंहिंजो चाचो रहीम ख़ान कॾहिं हयाती में हिते मिठी आयो।
असांजो माइट मुख्तियार कार गुलाम मुस्तफा खोसो 14 साल थिया आहिनि हिते मिठी में अलाए कहिड़ा कहिड़ा प्लाट ऐं कहिड़ा कहिड़ा खाता पियो ठाहे ऐं कहिड़ा कहिड़ा पियो प्रोग्राम करे का ख़बर ई नथी पवे। मुंहिंजो नालो मोहम्मद अयूब आहे। ऐं घुंगड़ी जो खोसो आहियां। उमिरि बि तक़रीबन मुंहिंजी 68 साल जे लॻभॻि आहे। मुंहिंजे ॻोठु घुंगड़ी में असीं गॾु रहंदा आहियूं। हीउ मुख्तियार कार गुलाम मुस्तफा खोसो जेको आहे इहो आहे। असीं गॾु आहियूं, गॾु पढ़िया आहियूं, गॾु रहिया आहियूं। हिते हिन मिठी में जेको आहे सो ॿुधोसीं त काफ़ी जेके पंहिंजा खाता कूता कराया अथसि किन प्लाटनि ते किन वग़ैरह वग़ैरह उन्हनि ते। इहो असांजो त कॾहिं हिते रहणु थियो ई कोन्हे। ऐं चङी तरह सुञाणो चाचो रहीम ख़ान पंहिंजी हयाती में कॾहिं हेॾा मिठी कोन आयो। ख़ुदा बहितर थो ॼाणे हिन कहिड़ो कमु कयो आहे। 14-15 साल थिया हिते मुख्तियार कार थी रहियो आहे। ईअं यको ई जेको पियो खाता ठाहे प्रोग्राम ठाहे त हुनजो फंक्शन आहे। बाक़ी असांजो को बि खोसो हिते कोन रहियो। चाचो रहीम ख़ान त कतनि ई कोन रहियो आहे। असीं अज़ीज़ आहियूं, वेझा आहियूं, असांखे हर मामले जी ख़बर आहे। और राब्तो करण ते मुख्तियार कार मिठी गुलाम मुस्तफा खोसे ॿुधाए त असां वटि मुख्तियार कार ऑफिस में सोनारा कॉलोनी जो को बि रिकॉर्ड मौजूदु कोन्हे। ही सभु दुश्मनी में कनि पिया, ॿी का ॻाल्हि कोन्हे। मुंहिंजे ख़िलाफ़ ही नेब में विया आहिनि, हाई कोर्ट में विया आहिनि ऐं एंटी करप्शन में बि विया आहिनि। जॾहिं त नेब ऐं कोर्टनि बाक़ाइदे मुंहिंजे हक़ में फ़ैसिला ॾिना आहिनि। मूं वटि सभु साबितियूं मौजूदु आहिनि ऐं रिकॉर्ड बि पियो आहे। मूं खां अॻु जेके मुख्तियार कार हुआ उन्हनि बि रिपोर्टूं कयूं आहिनि। हिननि खे मने नथी करी सघिजे। को करे थो त भले करे, असां हुनजो जवाबु ॾींदासीं। बाक़ी असांजे रिकॉर्ड में अहिड़ी का बि कॉलोनी कोन्हे। 2012 खां वठी हेसि ताईं हिननि असांखे वॾो ज़लील कयो आहे। हिननि जी कॉलोनी जा नक्शा जेकॾहिं सही हुजनि हा त गवर्नमेंट जे घर में ज़रूरु हुजनि हा। असां वटि अहिड़ो को बि रिकॉर्ड कोन्हे। हिननि बाक़ाइदे मूंखे धमकियूं ॾिनियूं अथनि, कई दफ़ा मारण जूं धमकियूं पिणु ॾिनियूं अथनि। बाक़ी असां को बि कब्ज़ो न कयो आहे ऐं सभु असांजा मोरोसी प्लाट आहिनि। केरु पिया ॻाल्हायो तव्हां? ऐं दौलत थरी पियो ॻाल्हायां साईं जिलार मां। हा हा, इहो सोनारा रड़ियूं पिया कनि पिया गुलाम मुस्तफा खोसो साहिबु असांजी। असांजे रिकॉर्ड में अहिड़ी का शइ ई कोन्हे साईं। अच्छा, चवनि था हिन असांजे रिकॉर्ड में को बि अहिड़ी ॻाल्हि न आहे थरी साहब। अच्छा, इहो ई असांजे दुश्मन मां करनि था। ही मुंहिंजे ख़िलाफ़ हाई कोर्ट में विया आहिनि, नेब में विया आहिनि, एंटी करप्शन में विया आहिनि। मुंहिंजे हक़ में बाक़ाइदे नेब में कोर्टनि फैसला ॾिना आहिनि। अच्छा, जेको बि हलनि था इहो मूं वटि पंहिंजूं साबितियूं पयूं आहिनि, रिकॉर्ड थियो हुई। मूंखां अॻु में जेके ॿिया मुख्तियार कार उन्हनि पंहिंजूं रिपोर्टूं कयूं आहिनि। अच्छा, हिनखे त मने कोन थी करे सघिजे। जेको को करे थो करे, असीं हुनजो जवाबु ॾींदासीं। असांजे रिकॉर्ड ते का बि अहिड़ी कॉलोनी न आहे साईं। अच्छा, तव्हां बि अॻु में हिकिड़ी ख़बर हलाई हुई जी, उहा बि मूं ॾिठी हुई। पर तव्हां इलाइक़े जा माण्हू आहियो, थोरो मौक़िफ़ ज़रूरु वठी था वञो। अलाह ताला इंसान खे हर ॻाल्हि में पुछंदो आहे। इंसान जी ज़िंदगी सॼी इंसान हिकु जहिड़ो कोन हलंदो परी साहब। जी जी, बिल्कुलु साईं, बिल्कुलु साईं, छो न हिकु जहिड़ो कोन हलंदो। ॾिठे मां ॾिसणु खपे। असांखे हिननि माण्हुनि 2012 खां वठी केतिरो असांखे ग़रीब कयो हिननि। अच्छा, नेब में वियो हुए, एंटी करप्शन में वियो हुए। मुंहिंजा बाक़ाइदे फैसला आया पिया आहिनि मूं वटि। स्पेशल जज एंटी करप्शन में वियो हुए। जी जी, हिनमें हिकिड़े ॾींहुं हिकिड़ो अचे थो, ॿियो ॾींहुं ॿियो अचे थो। न साईं, हिननि वटि ही जेके नक्शा वग़ैरह ॾेखारनि पिया, इहे माना छा आहिनि, कूड़ा आहिनि, जाली आहिनि? भाई ये नक्शे सच्चा हुजे न गवर्नमेंट जे घर में हुजे न। अच्छा, जे घर में हुजे न, मिठी में हुजे न, हिते हुजे न, हैदराबाद लैंडर कार्ड ऑफिस में हुजे न, गवर्नमेंट घर में हुजे न। हीअ कागज़ हाणे असांजे रिकॉर्ड में का बि अहिड़ी कानूनी कोन्हे साईं। तव्हां बि महिरबानी करे सोचे मौक़िफ़ ॾींदा वञो। असांजा भाउ आहे यार साईं। बिल्कुलु कॾहिं थी वेंदा आहियूं, न कॾहिं थी आहे। बिल्कुलु साईं, छो न तव्हांजो मौक़िफ़ ई महिरबानी साईं। जीअं जो तव्हांजो हलाईंदा। तव्हां सोचे हर ॻाल्हि कर। तव्हां अञा मूंखां पुछणु चाहियो था, तव्हां अचो कॾहिं हींअर बुखार आया तबियत सही कोन्हे। वाक़ई हिकिड़ी शइ सम्झाईंदुसि। अच्छा अच्छा अच्छा, हर का ॻाल्हि दुश्मनी में पिया करनि, रोका जे का ॻाल्हि खयो बीठा आहिनि। सही ॻाल्हि आहे, सही ॻाल्हि आहे, सही। असां वटि साबिती रिकॉर्ड हर शइ पई आहे। को बि कॉलोनी असां वटि कोन्हे। अच्छा, मूंखे धमकियूं ॾिनियूं अथनि, कई दफ़ा मारण जी धमकियूं ॾिनियूं अथनि मूंखे। मुंहिंजी घटनि था कई दफ़ा माण्हू मुश्किल मचिया आहिनि। हिननि जो चवणु आहे त ही चवनि था 28 असांजा प्लाट आहिनि, हुननि 6 प्लाटनि ते कब्ज़ो कयो आहे ऐं 5 बंगला ठाराया आहिनि साईं गुलाम मुस्तफा। साईं असांजे कंहिं बि रिकॉर्ड में का शइ न आहे। असांजो पंहिंजो जेको प्लाट आहे असांजा मरूसी कब्ज़ा आहिनि। जी,
गलत तो ॻाल्हाए मुंहिंजी तबियत सही कोन्हे साईं हाणे तव्हांखे ज़रूरु कोई कॾहिं हलिया अची वञे हलो ठीकु आहे तव्हां मौक़िफ़ खे महिरबानी करो सच में अचो जी जी तव्हां इहा अखियूं का ॻाल्हि न करो महिरबानी करो सच ते असांजो ख़ानदान अधो साफ़ में पिया आहे सॼो असांजो ख़ानदान ई पिया साफ़ में आया न न बिल्कुलु थोरो वक़्तु आहे वीह अहिड़ी ॻाल्हि न बहुत थी आहे बिल्कुलु बिल्कुलु महिरबानी